अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात उलाइक अस्हाबुल जन्नति हुम फ़ीहा खालिदून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला हिन महफ़िल में असांजो अचण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। तव्हां जेकी मोहब्बत में जा कदम भरे आया आहियो, अल्लाह करीम तव्हांखे विख विख जो अजर अता फरमाए। रब करीम तव्हां सभिनी खे दुनिया जे ॾुखनि खां महफूज़ रखे, आख़िरत जे पुछाणनि खां रब शाल बचाए। रब करीम शल हिन सारी जमात खे मदीने वारे साईं जी शफ़ाअत नसीब फरमाए। आख़िरत में सोहणे सरदार जे मुबारक हथन सां कौसर जो प्यालो नसीब फरमाए। जन्नत में शल मदीने वारे साईं जो रब असां सभिनी खे पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज हिन नाचीज़ तव्हां जे अॻियां तिलावत कया, अल्लाह पाक जल्ल जलालहू जल्ल शानु फरमायो, वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। ऐं उहे माण्हू जन ईमान आंदो ऐं सालिह अमल कयूं, उलाइक अस्हाबुल जन्नह, ये बेहिश्ती हैं, वहुम फ़ीहा खालिदून, ऐं ये उन जन्नत में हमेशा हमेशा रहंदा। हिन कुरानी लफ्ज़न जे अंदर असांजो खालिक, असांजो मालिक असां खां ॿिनि शयुनि जो मुतालबो करे रहियो आहे। जंहिं रब असांखे पैदा कयो आहे, जो रब असांखे रोज़ी खाराए रहियो आहे, जंहिं जे हुकूमत में असीं रही रहिया आहियूं, जंहिं मालिक जा असांजे मथां अणगणिया एहसान आहिनि, बेहदो हिसाब थोरा आहिनि, लातादाद रब जूं नेमतूं आहिनि, घणा टे खां घणियूं। उन मालिक करीम असांखे ॿिनि शयुनि जो मुतालबो कयो आहे, ऐं असां उन मुतालबनि खे मञूं त उन जे एवज़ अल्लाह बि असां सां वाइदो करे छॾियो आहे। ऐं अल्लाह जो वाइदो सचो आहे। रब जो वाइदो ॻाल्हायो। रब असां खां ॿिनि शयुनि जो मुतालबो करे थो, वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। ऐं उहे माण्हू जन ईमान आंदो ऐं सालिह अमल कयूं। ईमान आंदो ऐं सालिह अमल कयूं, ये ॿ कम जन कया। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इन्हनि सां मूं रब जो अहद ऐं पैमान आहे। कहिड़ो? उलाइक अस्हाबुल जन्नह। बस ये बेहिश्ती, ये जन्नती।
अगते वरी इजाफी रब फरमायो हुम फीहा खालिदून, बेहिश्त में हमेशा हमेशा रहंदा, जंहिंजी लिमिट या हिसाब या हद काब कोने। असांजी न दरगाह जी हद जी जिले नौशहर फेरोज जी हद, सूबे सिंध जी हद, पाकिस्तान जी हद, धरती जी हद, धरती जे बारो समुंड, समुंड जी भी हिकिड़ी हद, हर शय जी हद। पर अल्लाह जेको असां सां वाइदो कयो आ उन नेमतुनि जी का हद हिसाब ही कोन्हे। हुम फीहा खालिदून, हमेशा हमेशा जे लाइ। अहले दिल हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे त जेकॾहिं हिन ज़मीन ऐं आसमान जो विच सरह जे दाणनि सां भरजे, हिकिड़े पखी खे छॾिजे 100 सालनि खां पोइ हिकिड़ो दाणो चुगे, घणो ज़मानो लॻंदुसि? ॻाल्हायो। ज़मीन आसमान तो मुफ़ासिलो वॾो आहे, पर हिकिड़ो असांजो कमरो आहे 14 बाय 14 फुट जो हिकिड़ो कमरो आहे। उन कमरे जो तव्हां अंदाज़ो लॻायो, उन में सरिया जा दाणा, कमरो वॾी शइ आहे, हिकिड़ी मुठ भरियो, हिकिड़ी मुठ में घणा सरिया जा दाणा ईंदा, पोइ 100 सालनि खां पोइ हिकिड़ो दाणो उन में घटिजे। हाणे इन एॾे वॾे अंबार खुटाइण में केतिरो ज़मानो लॻंदो? ॻाल्हि सम्झो। हुम फीहा खालिदून, बेहिश्त अहिड़ो ॾींदो मां जो उन में हमेशा हूंदो। इहे दाणा बि ख़तम थी वेंदा, इन जी बि हिकिड़ी हद आहे, इन जी बि लिमिट आहे, ख़तम थी वेंदा। पर तव्हांखे जेका ज़िंदगी, जेकी नेमतूं ॾींदुसि, उहे अणखुट हूंदियूं। दिल खोले चओ न सुभान अल्लाह। दुनिया जी जिंदगी महदूद आहे, गिणियल आहे। एसी ताईं जो असांजा साल त गिणियल आहिनि, असांजा महीना बि गिणियल आहिनि, असांजा हफ़्ता बि गिणियल आहिनि, असांजा ॾींहं बि गिणियल आहिनि, असांजा कलाक बि गिणियल आहिनि, असांजा मिंट बि गिणियल आहिनि, असांजा सेकंड बि गिणियल आहिनि। हिकिड़ो सेकंड बि इदा जा अजलहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून, हिकिड़ो सेकंड बि न अॻिते थींदो न पोइते। समझो था? तव्हां हितों मोरे बाईपास जे लाइ निकिरो, मंज़िल तव्हांजी मोरो बाईपास आहे। मीटर फुट इंच केतिरा आहिनि हितों, उहो त माप लॻी पई आहे। हाणे तव्हां हितों निकिरो, पोइ होरियां वञो या ॾाढियां, पर जेका विख खणंदव सा मंज़िल खुटंदी न। जेतिरे जेका विख खणंदव पोइ आस्ते खणो या ॾाढे खणो, पर जेका बि विख खणंदव सा मंज़िल तव्हांजी खुटंदी। तव्हां यारनि सां कचहरी कंदे अहिड़ा मशगूल जो तव्हांखे का ख़बर ई कोन थी पवे, यारनि जी कचहरी में पंहिंजी मंज़िल पहुची वई। पोइ हिक ॿिए खे ॾिसी चवंदा अड़े पहुची वियासीं, यार ख़बर ई कोन पई, देरी कोन थी, पहुची वियासीं। ॻाल्हि सम्झो था? पर जंहिंखे सोच हूंदी उहो सोचींदो त मूंखे हीअ मंज़िल हेसी ताईं आहे, जेका विख खणा थो सा मंज़िल मुंहिंजी खुटे थी पई। ॻाल्हि सम्झो था? हाँ, त असांजी जेका ज़िंदगी आहे, जंहिं ॾींहुं ॼावा आहियूं उन ॾींहं खां वठी असांजी ज़िंदगी शुरू थी। जंहिं ॾींहुं अंबड़ ॼणियो,
असा नंढड़ा उम्मीदूं नंढड़ियूं वॾा थींदा वियासीं, उम्मीदूं वधंदियूं वियूं, असां सोचींदा रहियासीं हीअं कंदासीं हूअं कंदासीं, पर इहा त ख़बर कोन्हे त असां घड़ी घड़ी मौत खे वेझो था थियूं। हर हर लम्हो असांजी ज़िंदगी कटे थो, हर रात असांजे ॾींहं, हर रात असांजी ज़िंदगी खे काटे थी, हर ॾींहुं असांजे ज़िंदगी खे काटे, हर लम्हो असांखे मौत जे वेझो कंदो थो। कल कोन पवंदी जो वञी उन मंज़िल ते पहुचंदासीं जेका असांजी लिमिट हूंदी, हद हूंदी। मौत जा हथ असांजी गिची में पइजी वेंदा। पुट ही ॻाल्हि सम्झण जी आहे। घणा माण्हू, मां अक्सर इन मौज़ू ते ॻाल्हाईंदो आहियां, तकरीर कंदो आहियां, बार बार कंदो आहियां, इन जे लाइ त जेके ॻाल्हि सम्झो न आहे सो वरी सम्झी वठे। मता को ईअं चवे त मूंखे कंहिं ॿुधायो कोन हो, मता ईअं चवे त मूंखे कंहिं सम्झायो कोन हुयो। फ़क़ीरो, भाइरो, अदा, कुझु गौर कयो। तव्हां मौत जे वेझो थींदा था वञो, तव्हांजी ज़िंदगी घटि भी थी वञे, तव्हांजी ॻणियल ज़िंदगी उहा कटजी रही आहे। ऐं केॾी महिल गौर कयो त तव्हां पंहिंजे लाइ छा ठाहियो, छा तयारु कयो। पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाणा, करे महल पूरी, करे महल पूरी, करे महल पूरी, चुगी वठ के दाना। पखी परदेसी अड़ा वेठायूं डाणा, हो अवेलो सवेलो कयूं जने कतारूं, वलर मंझि वेही ॾिठाऊं बहारियूं। उहे हंध खाली, उहे हंध खाली, उहे हंध खाली, ॾिठासूं वथाणा। पखी परदेसी अड़ा वेठायूं डाणा। तो हीअ दुनिया जी ज़िंदगी ॻणियल आहे, महदूद आहे, ऐं आख़िरत वारी ज़िंदगी अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त हुम फीहा खालिदून, हमेशा जन्नत में हूंदा, हमेशा बेहश्त में हूंदा, हमेशा मज़न में, हमेशा राहत में हूंदा। पोइ हिन चंद ॾींहंनि जी ज़िंदगी इन में कुछ करणो आहे, जेको हिते कयोसीं सो हुते कमु अचणो आहे। ऐं हिन ज़िंदगी में जेकी नेकी जा कम आहिनि, हर नेकी जे कम में नफ्स खे ॾुखियाई आहे, हर गुनाह जे कम में नफ्स खे लज़्ज़त आहे। बस इहो हिकिड़ो जुमिलो यादि करण जो आहे, हर गुनाह जे कम में नफ्स खे लज़्ज़त मिलंदी आहे। ज़िना करे नफ्स खे लज़्ज़त मिलंदी, पराई औरत खे ॾिसे नफ्स खे लज़्ज़त मिलंदी, शराब पिए नफ्स खे लज़्ज़त मिलंदी, जेकी भी गुनाह जा कम आहिनि नफ्स खे लज़्ज़त मिलंदी आहे। ऐं जेकी भी नेकी जा कम आहिनि उन में नफ्स खे ॾुखियाई लॻंदी आहे। नफ्स खे दाढ़ी रखे नफ्स खे ॾुखियाई लॻंदी, नमाज़ पढ़े नफ्स खे ॾुखियाई लॻंदी, रोज़ो रखे, हज करे, खैरात करे, उज़हा करे, फितरो ॾिए, नेकी जो कम करे, सालिहाबाद दिलबराबाद में विखूं भरे अचे। हर नेकी जो कम नफ्स जे लाइ जरा ॾुखियो अंजो लॻंदो आहे, ऐं हर गुनाह जे कम में नफ्स खे लज़्ज़त मिलंदी आहे। मुझे सुने हबीब मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजी प्यारी कुंवार सैयदा तय्यबा ताहिरा आयशतुल हुमैरा रज़ियल्लाहु ताला अन्हा बीबी साण के फरमायो, या आयशा तजर्रई मिरारत दुनिया लिनईमिल आखिरा,
ए आयशा आखिरत जे नेमतुन जे ला दुनिया जी कड़ाण ढुक ढुक करे पी वई। ये कड़ी दवा पी भी आ, मुंह कौड़ो करे, मुंह खट्टो करे, पीणी आ तो बस पीणी आ, मजो अचे न अचे, कड़ी आ या मिठी आ, पर पीणी आ। नेकी जा कम इए नफ्स के दुखिया लगंदा, पर ये कड़ा ढुक पीना है। फकीरो वदा अज जेकरे नेकी जो कम तो के दुखियो लगे तो ये कड़ा ढुक पी वन, ये तो के सुभाणे नफो दींदा, ये तो के सुभाणे फायदो दींदा। गालियों बहन एकड़ो ईमान आणियो, बियो साले अमल कयो। इन जो एवज छा मिलंदो, इन जो बदलो छा मिलंदो, तवां जे ला जन्नत आ। कुरान जा चिट्टा लफ्ज हैं, उलाइका अस्हाबुल जन्नह, बस गाल खत्म है, ये जन्नती। ईमान आणे अमल साले कयो, बकम कयो जन्नती। ऐ केड़ी जन्नत जे में हमेशा हमेशा रहंदे। ईमान ऐं साले अमल। छा ईमान छा है? ईमान सतन शयुनि जो मजमूओ आहे। सत शयूं गॾिबियूं त ईमान मुकमिल थींदो। जेकॾहिं उन सतन मां हिकिड़ी बि शइ घटि हुजे त ईमान पूरो न आहे। ॻाल्हि सम्झो, हिकिड़ो अल्लाह खे मञण, मलाइकनि खे मञण, आसमानी किताबन के मञण, नबीयन रसूलन के मञण, मरी वरी जेरे थी उथण के मञण, तकदीर चंगी या मठी रब खां समझण, क़यामत वारे दिहाड़े के मञण। यो ईमान। ऐं साले अमल उन जो बुनियाद, साले अमल जो बुनियाद 5 शयूं जेके इस्लाम जा 5 रुकन आहिनि। कलमो पढ़ण, निमाज, रोजो, हज, ज़कात। ॻाल्हि समझो था? ईमान जो बुनियाद 7 शयूं आहिनि ऐं साले अमल जो बुनियाद 5 शयूं। ईमान में सिर्फ मञणो आहे ज़हन सां, दिल सां। उन में कम कुछ करणो कोने, मेहनत का कोने, रुगे मञणो आहे बस। इते वेठे जो वेठे ईमान जेको आहे न, उन में कमकार कुछ कोने, रुगे दिल जो दिल में मञणो। अल्लाह के मञो, अल्लाह के मञो, उन में को कमकार मेहनत कोने न। इते जो दिल में चो तो मां मञा तो मुंहिंजो अल्लाह वहदहु ला शरीक, अल्लाह अकेलो आहे, वहदहु ला शरीक आहे। अल्लाह समदा लम यलिदा वलम यूलदा, अव्वला आखिरा ज़ाहिरा बातिना, अला कुल्ली शैइन कदीरा, समीउम बसीरा। यो मञणो, मेहनत का कोने, दिल में मञो, अल्लाह के मञी वरतो। हिकिड़ो पहिरियों ईमान जो जुज़ो मुकमिल थी। वरी ॿियो अल्लाह तबारक व तआला जे मलाइकनि खे मञण। जेकी मलाइक पैदा, मां ॾिसां न ॾिसां, पर अल्लाह चयो आहे मञा थो त बसि आहे। मुनकिर नकीर अल्लाह चयो आहे मां मञा थो आहिनि। मुनकिर नकीर कब्र वारा अल्लाह चयो आहे मां मञा थो आहिनि। जिब्रील, मीकाईल, इसराफील, इज़राइल ॾिठा कोन अथमि, पर अल्लाह चयो आहे मञा थो आहिनि। इन में का मेहनत आहे? ॿुधायो, आहे को इन में पोरियो या को कोॾ रहणी आहे? दिल जो दिल में मञो, बस ॻाल्हि ख़तम। आसमानी किताबन के मञण का है मेहनत? चओ त मां तौरात मञा थो, ज़बूर मञा थो, इंजील मञा थो, क़ुरान मञा थो, आसमानी सहीफ़ा मञा थो, त सभु सच आहे, सभु बरहक आहिनि। ऐं क़ुरान सभिनी किताबनि जो सरदार आहे। का मेहनत इन में? दिल में मञो, ज़बान सां इक़रार, दिल में तस्दीक। इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब। ज़बान सां चओ, दिल सां मञो। ज़बान सां चवे, दिल न मञे त इहो निफ़ाक़ आहे, इहो ईमान न आहे। या माना जीअं खीर में पाणी, जीअं खीर में पाणी मिली वियो, या माना मिलावट थी।
जे खालिस ईमान इहो आ जो ज़बान से इकरार करे दिल में तस्लीम करे गाल खत्म उन्हें का पो नबीयन के मञ हज़रत आदम अलैहिस्सलाम का वठी मुझे मिठे मोहम्मद करीम ताईं सब नबी सच्चा सब नबी सोहना सब नबी बिना ऐब जे के नबी में को ऐब आहे हर नबी हुस्न में सोहनो सूरत में सीरत में इखलाक में किरदार में हर नबी सोहनो पर मुझो नबी मदीने वारो नबियन जो भी सरदार मुझे नबी जे जात जड़ी केजी जात ना है मुझे नबी जे नाम जड़ो केजो नाम ना है मुझे नबी जे शहर जड़ो केजो शहर ना है मुझे नबी जे इस्म जड़ो केजो इस्म ना है उन्हें जे जिस्म जड़ो केजो जिस्म ना है मुझो नबी सभिनी जो सरदार जंहिंजो पट ते पाछो न पियो जंहिंजो पट ते पाछो न पियो जंहिंजे बदन ते मख न वेठी जंहिंजी आंगुर जे इशारे सां चंड ब टुकड़ा थी पियो जंहिंजे हथ जे इशारे सां लथल सिज वरी पियो जंहिंजे आंगुर जे इशारे सां वण हली आया जंहिंजे हुक्म सां पत्थर तरी आया जंहिं महबूब जे मथा हजरन शजरन वणन बूटन सलातो सलाम पढ़िया जे नबी जे मथा मलाइक भी सलात पढ़न तो खुदा भी सलातू मोकिलियो ओ नबी सभिनी जो सरदार असां जो नबी सभिनी जो सरदार असां जो आका सभिनी जो पगदार हू सरदार पंजे कौमुन जा सरदार पर असां जो आका सरदारन जो सरदार बस मनो दिल में मनो मेहनत काब कोने भला जे कदे इए चवे हाँ आहे पर ही गाल हुआ गाल माना समझो तो मिलावट अथस माना निफाक अथस खोट अथस अना सच्चो मोमिन ना है मुनाफिक जेके ऐब नजर अचे यो न मञे न वरी छा चवे नबी के तो मञा थो बाकी नबी जा यार उहे ठीक ना नबी जे यारन के न मञे चे नबी के मञा थो भाई नबी जे आल बेतन के उहे ठीक ना है माना माना तो मोमिन न थियो यो मुनाफिक थियो चवे हाँ नबी के मञा थो पर जी गाल केड़ी आ विच में इहो अड़ी विझी छो तो चओ मञा तो मुझो नबी बेमिसल चओ न मुझो नबी बेमिसल भला इए नथो बेमिसल ते लफ्ज नथो अचे बात ते नथो चढ़े अयुकुम मिसली याद कयूं वेठो ही भला इए चओ त जेको शान जीए रब दिनो तस मा उए मञा दो जी रब शान दिनो तस जेड़ो मकाम रब दिनो तस मुझे ज़बान के ताकत ना है जो बयान करे सका बस जेको शान रब दिनो तस मा उन के मञा इहो भी ईमान हाँ पर उन्हें जो जे इजहार करी पंजे उन्हें ईमान जो इजहार करी तो उन्हें जे ला लफ्ज खपन उन्हें अंदरी ईमान वारी कैफियत के जाहिर करण जे ला लफ्ज खपन पो असा वटो वड़ा लफ्ज कोनन जेकी असा उन्हें जे शान मुताबिक बयान करे सगूं पोहे जेके जेके बुजुर्ग वली उन्हन जेको फरमायो आ जेके अखियुन वाला या शायर जन पंहिंजे शेरन में अल्लाह जे ॾिनल दात मुताबिक महबूब जो शान पंहिंजे लफ्ज़न में बयान कयो शेर असां छो पढ़ंदा आहियूं असांखे शेरन सां का मोहब्बत कोन्हे का शेर हिन जे लाइ असांखे वणन था जो असां वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि सोने जी सिफ़त गायूं त गायूं कीअं पोइ रब ख़ुशि करे इन्हनि शाइरनि खे जेके सोने हबीब जे शान खे उन्हनि लफ़्ज़नि में बयान कयो
जेके असां वटि लफ़्ज़ न हुया उन्हनि लफ़्ज़नि में बयान करे असांखे ॿुधायो त हीअं हबीबनि जो शान ॻायो। ओ मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में, मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में, सरदार सुए सरदारनि में मुंहिंजो सुहिणो यार। ओ मिली यूसुफ खे हुई कहिड़ी ज़री, ॾिसो कीअं न ज़ली खां थी वई चरी, थियो मस्त मजनू हो छाते वरी, फड़ फोट पई इश्क वारनि में मुंहिंजो सुहिणो यार, हज़ारनि में मुंहिंजो सुहिणो यार। जे ज़ाहिरो संदसि कुछ नूर थिए, सारो जग त सड़ी यर तूर थिए। ओ जिन देव परी, ॾिसो कीअं न ज़ली खां थी वई चरी, थियो मस्त मजनू हो छाते वरी, फड़ फोट पई इश्क वारनि में मुंहिंजो सुहिणो यार, हज़ारनि में मुंहिंजो सुहिणो यार। जे ज़ाहिरो संदसि कुछ नूर थिए, सारो जग त सड़ी यर तूर थिए। ओ जिन देव परी चिक चूर थिए, वञे शोर मची त मज़ारनि में मुंहिंजो सुहिणो यार, हज़ारनि में मुंहिंजो सुहिणो यार। मुंहिंजे महबूब खे ॾिठो जंहिं कवारिया, तड़पंदो सोई सजण लाई उमिरि सारिया। मुंहिंजे महबूब खे ॾिठो जंहिं कवारिया, कोई आ कलीमुल्ला, कोई आ खलीलुल्ला, कोई आ कलीमुल्ला। ज़ात सभिनी में सुणे मुहम्मद जी प्यारिया, तड़पंदो सोई सजण लाई उमिरि सारिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बराबर दुनिया में सुना आया, बराबर दुनिया में मिठन बोलण वारा आया। हजरत दाऊद जिनमल ज़बूर पढ़ंदो हुयो त हीअं उॾामंदड़ पखी भी बीही रहंदा हुया, जंगल जा जानवर भी डोड़ी ईंदा हुया। जिनमल ज़बूर जी तिलावत कंदो त जानवर, मुंहिंजा दोस्तो, उॾामंदड़ पखी, बिरन मजा नाग बलाऊं उहे भी निकरी हजरत दाऊद जो ज़बूर शरीफ ॿुधण ईंदा हुया। एॾी त मिठी अल्लाह ताला उन्हें के बोली ॾिनी हुई, एॾो त आवाज़ जो मेठाज ॾिनो हुयो जो इंसान त इंसान पर जानवर भी मोहिजी पवंदा। पर किथे आवाज़ दाऊद जो, किथे बोली मुझे मिठे मोहम्मद करीम जी, जंहिंखे दुश्मन भी मञंदा। अबू जहल चवंदो अड़े मता मुहम्मद जे वेझो वियायो, अबा छो थो झली, जे आवाज़ ॾाढो मिठो अथसि, अहिड़ो त मिठो आवाज़ अथसि
जी मिठी गुफ्तार बुधंदो आ दिल फुराए मोटंदो आ। हाय 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 लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन के असहाबी पेरो नंबर प्यार में हा परवाना लगी तुझी तार आजन के यार यमनो का थे उवे सकरनी किया डिठो यार यमनो का थे मोटो मदीने मनसी अरबी जास्ताना लगी तुझी तार दिलड़ी दिनम जातो खे सोना दिलड़ी दिनम जातो खे वापस वरण जी नहीं दिलड़ी दिनम जातो खे या वापस वरण जी नहीं सिर जो कयो मुसौदो यो ईमाना ईमान ने के सरबुआ जो सुने हबीब के ये मनो जिए रब शान दई मोकलियो तस रब छा शान दिनो थस कुरान का पूछो तो मुझे सुने नबी जो शान छाए अरे तो शायरन जी गाल कई पर कुरान रब तो फरमाए तो वमा अल्लमनाहु शि'r वमा यंबगी असा पंजे महबूब के शेर न सिखारिया शेर इन जेला मुनासिब भी नाहिन मुझो नबी शायर बणजी न आयो आ मु रब जो कलाम खणी आयो आ वो अल्लाह जो कलाम बुध मदीने वाले साईं जे हथन जी गाल पुछणी आ त कुरान का पुछ रब जो कुरान तो फरमाए त इन्नल लज़ीन युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह हबीब जे के तो साथ में हथ था मिलाइन ये तो साथ न था मिलाइन मु रब साण बेत था कल महबूब जे सीने जी गाल पुछणी आ त कुरान का पुछ अलम नशरह लक सदरक महबूब जे चेल मुबारक जी गाल पुछणी आ त कुरान का पुछ व वदाना अनक विज़रक लज़ी अनक़द ज़हरक जिक्र मुझे सुने हबीब जे गुफ्तार जी गाल पुछणी आ त कुरान का पुछ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा मुझो नबी पंजे नफ्स जी ख्वाहिश ते गाल न कंदो आ ज़बान नबी जी हुंदी आ गुफ्तगू मु रब जी ज़ात जी हुंदी आ जेकरे मुझे सुने हबीब जे शहर जी गाल पुछणी आ त कुरान का पुछो अरे हाजी सफर तगर जो गजल नाहे के शायर जो कलाम नाहे रब जे कुरान का पुछ मदीने वाले साईं जे शहर जी गाल ला उक़सिमु बिहादल बलदे व अंत हिल्लुम बिहादल बलदे इन शहर जो कसम तो खणा छो तो कसम खणा जो मुझा सोना हबीब तू हिते रही तो न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू
चौंदे मास्टर साहिब, तू चौंदे डॉक्टर साहिब, मुख्तियारकार साहिब, तप्पेदार साहिब, हजार साहिब बनाया थई, पर कुरान तो फरमाए तमा बल साहिबुकुम वमा गवा, तवा सबनी जो साहिब मोहम्मद करीम। हजारे साहिब ठायूं वेठोई, पर जेकॾहिं साहिबन जो साहिब सबनी शान वारन का वधीक शान वारो आहे त दिलबर मोहम्मद करीम। सुभान अल्लाह। रब तो फरमाए तन्नून वल कलमी वमा यस्तुरून मा अंता बिनिअमत रब्बिक बिमजनून। मस कलम जो कसमा, कसमा उन्हनि जो जेकी लिखण वारा आहिनि, एक कसम खणी रब फरमायो मौला ही कसम छाजे ला कयई। रब तो फरमाए कसम खणी गाल तो कया, हिकड़ो न ब न टे टे कसम खणी मां रब तो गाल करे बुधायाव त मुझे नबी जेड़ो दाना बियो को आहे ही कोन। बस उन्हें नबी के मन यो ईमान आ, नबी के बेमिसल मन यो ईमान आ। एकड़ा मनन था पर निफाक सा मनन था, मुनाफिकन वांगुर। मुनाफिक मनदा वे मनदा जेमल मोमिनन सा गडजी वेंदा, चोंदा असा मोमिन आयूं, दाढ़ियूं वडियूं, नमाज रोजो सब कुछ कंदा, पर जेमल मस्जिद दरार में वेंदा पर पुठ वींदा त यईबून नबी, मुझे सुने नबी जा ऐब वेही गोलींदा त अज हिय चई, अज हिय गाल कयई, अज हिय थो चवे, ऐब गोलींदा। इहो मञण मुनाफिक भी कुछ गालियूं मञंदा, कन गालियुनि में एतराज कंदा हुया, पर मोमिनन जो मञण इएं जन चयो मिसल ने ढोलण दी। ला करिस मिसल ने ढोलण दी, चुप करे महली इते जानियो बोलण दी। हू चवंदा हा नबी असां जहिड़ो मञंदा, उहे नबी मञंदा हा, पर चवंदा असां वांगुर मञो अबू बकर भी हुयो, ऐं मञो अब्दुल्ला बिन उबय भी हुयो। अब्दुल्ला बिन उबय मुनाफिकन जो चङो मुड़स हुयो, उहो भी हुयो, मञंदो अबू बकर भी हुयो, अब्दुल्ला बिन उमर भी मञंदो हो, अब्दुल्ला बिन उबय भी मञंदो हो। अब्दुल्ला बिन उबय चवंदो हो त नबी जो मिसल आहे ई कोन। अब्दुल्ला बिन उबय चवंदो हो त नबी असां जो आ। बस फर्क इहो। अब हेॾे थोरो अॼु हिकिड़ो हीअं गाती ते हिकिड़ो शेर लिखियो था, हिकड़ा ये अहम जेकी चवन था नबी, हिकड़ा वरी एड़ा बथव जेकी चवन था असा नबी जेड़ा, हिकड़ा एड़ा है जेकी चवन था त नबी असा जेड़ो, बिया वरी चवन था असा नबी जेड़ा। पीर जेला चवन था असा जो पीर नबी जेड़ो, असा जो मुर्शिद नबी जेड़ो, सागी सूरत की सीरत, फर्क त कोन थियो ना। बाबा गाल समझण जी आ, हिकड़ा चवन था त नबी नबी असा जेड़ो, बिया चवन था असा नबी जेड़ा, या पीर असा जो मुर्शिद असा जो फलाणो नबी जेड़ो, फर्क त कोन थियो ना। मिसलियत
बराबरी उन्हनि भी कई हिननि भी कई पर ईमान वारा मोमिन चवंदा कोई मिसल नहीं ढोलण दी नबी असां जहिड़ो हिकड़ा इएं चवन शेर जो कुछ लिखियो नबी असां जहिड़ो हिकड़ा इएं चवन असां नबी जहिड़ा बोली आ ॿियनि चंडा ॿई चइजनि तन में फ़र्क़ु न तिर जो वरी पढ़ा तो याद कयो नबी असां जहिड़ो हिकड़ा इएं चवन असां नबी जहिड़ा बोली आ ॿियनि चंडा ॿई चइजनि तन में फ़र्क़ु न तिर जो हुन चयो नबीअ खे असां वांगिया आहे हिन चयो मुर्शिद मुंहिंजो नबीअ वांगिया आहे कहिड़ो करम लाइ फ़र्क़ु ॿिन्ही जे फ़िकुर में कहिड़ो करम लाइ फ़र्क़ु ॿिन्ही जे फ़िकुर में बस ॻाल्हि ई आहे ईमान इनके चइबो आ त मुंहिंजा दोस्तो नबी त नबी आ पर नबी जे सोहबत में सहाबी हले सहाबी जे घोड़े जे रिकेब मझा धूड़ उॾामे लख खौस कुतुब कलंदर औताद अबदाल उन्हें 10 जे बराबर थी सघन असां जी महबूब जो शान त अञा की आलाए कियां विसारे वेहा मीर मदीने वारो कियां विसारे वेहा अब साईं के उठियो मीर मदीने वारो कियां विसारे वेहा दाइम दिल में आहे याद पैगंबर प्यारो कियां विसार बराबर खुश आमदीद सुभान अल्लाह मुझे तेरी जो दिल भर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर जे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे खुद पाण चयो परवर महबूब मोहम्मद तू पंहिंजे चङे महबूब मोहम्मद तू पंहिंजे चङे मुड़स खे तशबीह ॾींदो मुनाफ़िक माण्हू चए थो नबी जी इज़त वॾे भाउ जेतिरी आहे हिकिड़े वाह बि तकरीर कई उन चयो त नबी जी शान ईअं आहे जीअं ॻोठ जो चङो मुड़स चौधरी हुजे अब ॻाल्हि सम्झव हाणे हे त हुन चयो वरी हे ॿियो थो चवे त बस सागो हू बहु नबी जेड़ी सूरत तेड़ी सीरत है नबी जेड़ो है असांजो पीर पो ओ मुझा पिरी प्यारा ईमान ने के चबो आज मुझे दिलबर नबी जो मिसल आहे ही कोन सुभान अल्लाह
तू पंजे बुजुर्ग के पंजे मुर्शिद के तशबीह देन सोने नबी जी जात सा पर होडे मस्जिद अक्सा दे तडसो 1.25 लाख कमो बेश अंबिया सब सिफुन में बीठा हैं सब चवन प्याता असा में को बे हिन सोने जेड़ो आहे ही कोन जेके उते मजलिस थी हुई जेके नबियन खुतबा दिना उहे खुतबा नबियन जा हदीसुन जा किताब भरिया पिया हैं हजरत आदम जो खुतबो पढ़ी ॾिसो हजरत सैयदना मूसा अलैहि सलाम जो खुतबो पढ़ी ॾिसो हजरत इब्राहिम खलील जो खुतबो पढ़ी ॾिसो सभिनी नबियन खुतबा दिना आखिरी खुतबो जेको हजरत इब्राहिम खलील दिनो उन खुतबे में इए चई त असा सब नबी हिन महबूब जड़ा नायूं मस्जिद अक्सा गवाही थी दिए सब नबियन जो सजण सालार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अल्लाह के मञण ईमान अल्लाह जे मलाइकन के मञण ईमान आसमानी किताबन के मञण ईमान नबियन रसूलन के मञण ईमान तकदीर चंगी या मठी रब का समझण इहो ईमान मरी वरी जेरे थी उथण के मञण ईमान मरंदासी वरी जींदासी ता मञो था मरी कब्र में पहुंदासी मिट्टी में पहुंदासी वरी उथंदासी आहे ईमान हाँ हो छा पियो चवे काल मन युहिल इज़ाम वहिय रमीम चवण लगो जने हड्डा भी मिट्टी में गरी वींदा मई युही केर जियारींदो हड्डन के पैमाल थियण का पो केर जियारींदो कुल ओ मुझा सोना नबी तू पंजी मिठी ज़बान सा चई बुधाई ने युही हल्लज़ी अनशअहा अव्वल मर्रा व हुवा बिकुल्लि खल्क़िन अलीम हबीब तू चई ने त उहो जियारींदो जे पहिरीं तव्हां के जियारियो हुयो मिट्टी जे फुड़े मां ठाही या कोन पानी जे फुड़े मां जोड़ी या कोन जोड़ी हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ओ रब्बा जेको मां जे रहमन जे अंदर जिए चाहींदो आ तव्हां जी सूरत ठाहींदो आ हाल समझो था किए ठाहींदो आ मां जे रहम जे अंदर जी जल अम्मा जे पेट जे अंदर पानी जे फुड़े के रब ठाहींदो आ पर टिन पर्दन जे अंदर गणन टे पर्दा इन ते मूं हिकिड़ो शेर लिखियो आ सुभान अल्लाह हे अज साइंसदान अज एम्ब्रियोलॉजी वारा जेके मां जे पेट में बार किए जुड़ंदो आ उन्हें ते तहकीक करण वारा एम्ब्रियोलॉजी एकड़ो डॉक्टरी जो शोबो आ एम्ब्रियोलॉजी वो एम्ब्रियोलॉजी वारा छा कंदा हन जो तहकीक कंदा हन बारडो मां जे पेट में किए तो ठहे केड़न मरहलन में तो ठहे किए केड़न पर्दन में वेढ़ियल आ किए उन जी जोड़ जुड़े थी एम्ब्रियोलॉजी वारन हियर जदीद तहकीक करे उन्हनि चयो आहे त ॿारड़ो अंदर मां जे पेट में ठहंदो आहे त 3 पर्दन जे अंदर घणनि पर्दन जे अंदर
टिन पर्दन जे अंदर उन्हनि टिन पर्दन जा हुननि नाला बि ॾिना आहिनि त हे पर्दो ही पर्दो ही पर्दो हे हिननि हाणे ॿुधायो आहे पर अॻ में मुंहिंजो रब करीम क़ुरान में ॿुधाए छॾियो यख़्लुकुकुम फी बुतून उम्महातिकुम ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास। रब तव्हां के मायरुनि जे पेटनि में पैदा कंदो आहे तखलीक जे मराहिलन मां गुज़ारींदो आहे टिन पर्दन जे अंदर। अरे डॉक्टर अज था चवनि मुझे मिठे मोहम्मद 1500 साल अग में मक्के में ऐलान करे छॾियो। ॻाल्हि सम्झो इन ते हिकिड़ो शेर लिखियो अथमि जोड़े जोड़ जिस्म जी थो रहम अंदर रहमान परवर टिन पर्दन अंदर बनाए इंसान फी ज़ुलमातिन सलासिन आ कढी ॾिस क़ुरान रब जो अॻु ऐलान एम्ब्रियो वारनि अॼु मञो। हे त हाणे था मञनि क़ुरान अॻ में ऐलान करे वियो। अज अज जोड़े जोड़ जिस्म जी जोड़े जोड़ जिस्म जी तो रहम अंदर रहमान परवर टिन पर्दन अंदर बनाए इंसान फी ज़ुलुमातिन सलास आ कढी ॾिस क़ुरान रब जो अॻु ऐलान इम्ब्रियो वारनि अॼु मञो। हाणे से नई तहकीक जदीद तहकीक डॉक्टर था चवनि त माखी जे अंदर विटामिन बी टोलियो आ विटामिन बी आ एसिड आ इने में निकोटिन आ इने जे अंदर जेके ताकत जा जुज़ आहिनि इने जे अंदर कैल्शियम आ इने जे अंदर विटामिन्स जा मुख़्तलिफ़ अक़साम आहिनि त माखी जे अंदर शिफा आ माखी जे अंदर फलानी बीमारी माखी दवा है फलानी बीमारी माखी दवा है फलानी बीमारी माखी दवा है डॉक्टर अज रिसर्च करे उते पहुता पर मुझे रब पंहिंजे पाक कुरान में अगे बुधाए छड़ियो छा किया माखी में मीठा जोई दर्दन जी दवा फीह शिफाउल लिन्नास कुरान जी दावा चयो अग खुदा ओलह वारन अज मञो ओलह वारा मगरिब वारा अंग्रेज गोरा अज था मञन कुरान अग में चई वियो आहे त फीह शिफाउल लिन्नास। हाँ चौन सुभान अल्लाह। हाणे नई साइंसदाननि खोजना कई आहे छा था चवनि त साइंसदान अमेरिका जा जेकी कायनात जी तख़लीक ऐं इर्तिका कीअं थी जहान कीअं ठहियो उन्हनि तहक़ीक़ करे हिकिड़ो बिग बैग थ्योरी पेश कई आहे। बिग बैग माना त जहान सॼो पहिरीं ज़मीनूं आसमान सिज चंड सभु गॾु हुया हिकिड़ो जिस्म हुयो पोइ हिकिड़ो ज़ोरदार धमाको थियो उन धमाके में पोइ हीअं शयूं पखड़ियूं हे सिज ठहियो हे चंड ठहियो हे आसमान ठहियो ही ज़मीन ठही हे तारा ठहिया ईअं थियो आहे पहिरीं सभु गॾु हुया। इहो साइंसदान हींअर मञियो आहे त बिग बैग थ्योरी अंग्रेज़नि चई आहे पर रब जो कुरान पढ़ो त अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो फरमायो त कानता रतकन फफतकनाहुमा रब तो फरमाए त अवलम यरल्लज़ीन कफरू अन्न समावात वल अर्द कानता रतकन फफतकनाहुमा
छा काफर यो न था दिसन त आसमान जमीनू सब गड हुया जुड़ियल हुया मिलियल हुया फफतकनाहुमा पो असा उनन के धार कयो असा उनन के जेके जुड़ियल हुया कानता रतकन पाण में मिलियल हुया जुड़ियल हुया यकजान हुया फफतकनाहुमा पो असा तोड़ियो सून असा जुदा कयो सून अरे तवा अज था मनो कुरान अगु असा के बुधाए वियो हाजी ज़बर ने देखड़ो शेर लिखियो तुम हे कल हुआ पाण में जुदा कया जब्बार नचे सुभान अल्लाह हे कल हुआ पाण में जुदा कया जब्बार कानता रतकन फफतकनाहुमा आगे जा इसरार तिन मालक हजार जुसा जुड़ी रास त्या तन में तार तपश झोरे विधो जियो हिकड़ो जी हुयो पो गरमाइश थी पो झुरी पियो टुटी वियो तन में तार तपश झोरे विधो जी कानता रतकन फफतकनाहुमा एड़ी आवेज़श जलील दई जुम्बश कहकशाऊं ठाहियूं गाल समझो था हाँ सुभान अल्लाह यो किताब लिखा दो शायरी जो इंशाअल्लाह हाणे जल्दी इंदो पढ़ी बुधाइजे समझाइजे गाल समझो था हाँ हे मञणो त मरंदासी वरी चेरा थींदासी इहो ईमान आ ये 7 जुज़ा ईमान जा मेहनत काब कोने रुके बस दिल जो दिल में मञणा ये इहो आहे ईमान रब जो वायदो आ त जन्नती बणाईंदो सा ब कम कयो याद आ विसरी वई आयत याद आ न वल्लज़ीन आमनू वामिलु सालिहात वो मानू जन ईमान आंदो ईमान बस 7 शय मिली वियो मोमिन थी वियो पो अगते वामिलु सालिहात साले अमलन जो बुनियाद 5 शयूं हैं कलमो नमाज रोजो हज ज़कात इस्लाम जा रुकन इन 5 शयुनि जे मथा अमल कर 7 शयूं हो मन 5 हिनन शयुनि ते अमल कर नमाज न छॾ देश में हुजी परदेश में हुजी नमाज पढ़ो पढ़ भी नमाज पढ़ंदो नमाज हाँ 5 वक्त नमाज पढ़ो जे मालदार आहीं त ज़कात अदा कर जे पैसो रब ॾिनो थई त जिंदगी में हिकड़ो भेरो काबे जो हज करे मुझे दिलबर मोहम्मद जो दर ॾिसिया मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लाने हो जागा यखड़ने जा पानी पिरिए जे शहर जो परवरे मुखे तू प्यार पोए भली मारे ईमान आने पो अमल सालिया कयई हाने रब तो फरमाए त उलाइका इहे ही थव ओ ये थव छा ओ ये थव छा है न रब तो फरमाए अस्हाबुल जन्नत इहे ही जन्नती थव खुदा जा शुक्र कयो
जो रब मुर्शिद कामिल मिलायो आ इन्हनि 7 ऐं 5 घणियूं थियूं 7 ऐं 5 घणियूं असां 12 जे मञण वारा आहियूं 12 करण वारा आहियूं 11 जे मञण वारा आहियूं 12 शयुनि ते रब जो फज़लात ईमान रब ॾिनो आहे अमल बि रब पोइ रब जो फरमाए त उलाइका असहाबुल जन्नह इहे ई बेहश्ती अथव हुम फीहा खालिदून ये हमेशा जन्नत में रहंदा रब करीम शाल असां सभिनी खे ईमान ऐं साले अमल जन के नसीब नाहिन तन के नसीब करे जन के नसीब आहिन उन्हनि खे रब इस्तिकामत ॾे छो त तड़ ते तिरकण घणी आहे अबा तिरकण ॾाढी आहे केतिरनि जा पेर तिरकिया था वञनि केतिरा खॾ में किरी था पवनि तिरकण बि घणी तिरकाइण वारा बि घणा ॾीस थेलो तो भली किरे चढ़ जा बेटा सूली पर राम भली करेगा एड़ा भी घणा है ॻाल्हि समझो तो उन्हनि खां बचो वेहो उन्हनि वटि जेकी ईमान ऐं साले अमल जी दौलत ॾियारनि उन्हनि जी सोबत में अल्लाह वारनि जी सोबत में सालियनि जी संगत में वेहो अमल साले कयो ऐं पक्का सच्चा मुखलिस मोमिन बणजी वञो रब तव्हांजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार करे छॾींदो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन इंशा अल्लाह ताला 11 जी रात बांधी जे पासे में गोठ जमालिन जो आहे 11 जी रात उते आहे मगरिब नमाज खां पोइ तकरीर थींदी ठीक आहे ऐं 11 जो ॾींहुं सुबुह जो 10-11 बजे गोलो पोठो हिते पासे में आहे 11 जे ॾींहुं उते आहे 12 त तव्हांखे यादि हूंदी करमपुर शरीफ इंशाअल्लाह ही फकीर हूंदो तव्हां सभिनी खे बि उते शरीक थियणो आहे ऐं 12 जे ॾींहुं वरी दादू जे पासे में पावरनि जो ॻोठ आहे उते ऐं 13 जी रात वरी खैरन सां लाड़काणे जे पासे में ऐं 14 जी रात दरगाह दाऊदाबाद साईं खलीफा ठरी मीरवा साईं खलीफा मोहम्मद दाऊद रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे 14 उते आहे ऐं 15 आचर वरी कराची में साले आबाद शरीफ समझो था अल्लाह ताला जल्ल शानु शाल असां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्ला